मोटरवे एसएसपी सज्जाद हुसैन भट्टी, डीएसपी नौशाद अहमद शेख, डीएसपी अनीस, ऑपरेशन ऑफिसर अरबाब जरदारी, एडमिन ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा बलोच, अजीम जरदारी, सिविल सोसाइटी अगवान अब्दुल वाहिद उमरानी, वकार अहमद लाखो ऐं यंग एक्शन कमेटी अगवान सिकंदर समूह ऐं ॿियनि 23 मार्च जे हवाले सां हिकु प्रोग्राम मुनक़िद करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही मुल्क वॾियुनि क़ुर्बानियुनि खां पोइ वजूद में आयो आहे। हिन जे ठहण में असांजे वॾनि जो रत शामिल आहे। हिन मुल्क जे तइमीर तरक़ीअ में असांखे वधि खां वधि पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिननि 23 मार्च पाकिस्तान जो ॾियारो मल्हाइण जे हवाले सां न्यू सैदाबाद बाईपास ते मोटरवे ऑफिस में प्रोग्राम में ॻाल्हाईंदे कयो। हिननि चयो त पाकिस्तान जे लाइ सभु गॾु आहियूं। असां हिन लाइ हर क़िस्म जे जानी ऐं माली क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। ज़िंदा क़ौमूं पंहिंजा क़ौमी ॾींहं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदियूं आहिनि। पाकिस्तानी अवाम पंहिंजे मुल्क जे सलामती लाइ पाक फ़ौज ऐं इदारनि सां गॾु आहे। दुश्मननि जे मेरी अख खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि चयो त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह, अल्लामा इक़बाल ऐं ॿियनि जे तमामु घणियुनि क़ुर्बानियुनि सबबु अॼु असां आज़ादीअ सां पंहिंजे मुल्क में ज़िंदा गुज़ारे रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त भाईचारे ऐं अमन ॿधीअ लाइ असां सभिनी खे हिकु थियणो पवंदो। उन खां पोइ सभिनी शजरकारी मुहिम खे उजागर कंदे बाईपास न्यू सैदाबाद ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿूटा पिणु पोखिया। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यू सैदाबाद। बच्चियाँ यहाँ पे आए जो बड़ी परेशान है अपने आवाम के लिए कि रोड के हादसा में अपनी जाने गंवा रहे हैं, उनको ये ब्रीफ कर रहे हैं कि आप मुल्क की खिदमत दो, मुल्क के लिए काम करें और रोड हादसा में अपनी जाने ना गंवाएं और स्पीड से गुरेज करें, सीट बेल्ट का इस्तेमाल करें, एहतियात से ड्राइव करें, क्योंकि आप लोग मुल्क की खिदमत कर सकते हैं। हर बंदा कोई ना कोई काम करके अपने मुल्क के लिए कर सकता है। तो ये मैसेज हम तमाम आवाम को देना चाहते हैं मोटर के प्लेटफॉर्म से, बच्चों के जरिए। खुदारा जब भी आप हाईवे पे आते हैं एहतियात से ड्राइव करें और स्पीड से गुरेज करें और मुल्क के लिए खिदमत करें। मिला रहे हो रोड यूज़र सां गॾु ऐं माण्हुनि में जेको आहे न अवेयरनेस बि पैदा करे रहिया आहियूं। ॻाल्हियूं उन्हनि खे ॿुधाए रहियूं आहिनि त बाबा सीट बेल्ट जो इस्तेमालु कयो, हेलमेट जो इस्तेमालु कयो, ओवर स्पीडिंग खां गुरेज़ कयो ताकि हादसा में कमी अचे। तमाम रोड यूज़र तमाम पाकिस्तान पाकिस्तान जिंदाबाद। सूरत में खुदाया मेरी जिंदाबाद।